तंजे मोहम्मद खान में सिंधी अदबी संगत शाख पारां सिंधी ॿोली जे नाम्यारे शाइर मोहम्मद दाऊद ताज टखड़ाई जी पहिरीं वरसी जे हवाले सां अदबी वेहक मुनक़द कई वई। सिंधी अदबी संगत शाख पारां सिंधी ॿोली जे नाम्यारे शाइर मोहम्मद दाऊद ताज टखड़ाई जी पहिरीं वरसी जे हवाले सां अदबी वेहक मुनक़द कई वई। सिंधी अदबी संगत जे मरकज़ी ख़ज़ानची आज़म भट्टी सदारत कई। अदबी वेहक में गुलखास केली, वमल खेमचंद, जान मोहम्मद लगारी, गुलाम नबी शाइर ख़ास केली, सुमार संगम ऐं ॿियनि नज़म शाइर पेश कया। वेहक में पेश कयल निकोर तख़लीक़नि ते सिंधी अदबी संगत टंडे मोहम्मद खान जे ज़िले राब्ता सेक्रेटरी आगा जान आगा, सेक्रेटरी रफ़ीक लगारी, डॉक्टर जमाल नासिर सोलंकी, डॉक्टर कादिर बख्श मक्सी ऐं ॿियनि चयो त सिंधी अदबी संगत शाख टंडे मोहम्मद खान पंहिंजे मुस्तक़िल मिज़ाजी वारनि सरगर्मियुनि सबबि सिंध जे मुतहरिक तरीन शाख आहे। हिन जो त अॼोकी वेहक बुज़दिग शाइर ताज टखड़ाई जी पहिरीं वरसी जी नस्बत सां साणस मंसूब करे खेसि भेटा पेश करण वारो क़दम तहसीन लाइक़ आहे। जंहिं क़दम मां साबित थिए थो त शाख जा दोस्त ॿोली जी ख़िदमत कंदड़नि खे कॾहिं बि नथा विसारनि।